दामत बरकातुहुल आलिया जे शफ़क़त नई मोहब्बत सां सिकई प्यार वारे संग सां मोगनगार बदकार जी इन अज़ीम शान रूहानी यारी शरीफ जी महफिल में हाज़िरी दिया। अल्हम्दुलिल्लाह मदरसा अरबिया जामिया मुहम्मदिया में ये अजीम प्यारो सुनो दिलकश सिलसिलो साईं वारनि जारी कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह हर महीने ये रूहानी प्रोग्राम मुनक़िद थींदो रहे थो। जे मदरसे जा बानी असां तव्हांजे जीअ जा जानी अहल सुन्नत वल जमात जे सीने जा सूर असां जे अखर जा नूर ये चवंदुसि साईं मौलाना यूसुफ डाई साहब तस्दीक कंदो त मुफ़स्सिरनि जी कतार में निहारियो, मुदब्बिरनि जी कतार में निहारियो, मुहद्दिसनि जी कतार में निहारियो, सीरत निगारनि जी कतार में निहारियो, आलिमनि जी कतार में निहारियो, ख़तीबनि जी कतार में निहारियो, इस्लामी शाइरनि जी कतार में निहारियो, पीरनि जी कतार में निहारियो, फ़कीरनि जी कतार में निहारियो, जंहिं कतार में निहारींदो असांजा मुर्शिद बुलबुल मदीना उन कतार में अव्हांखे 24 जे चंद्र जियां चमकंदड़ नज़र ईंदा। अल्लाह साईं तव्हांजी सुभान अल्लाह चवण क़बूल करे। अल्लाह साईं तव्हांजी सुभान अल्लाह चवण क़बूल करे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जे फज़ल ऐं करम सां इन मुख़्तसर प्रोग्राम में मुख़्तसर टाइम में मुआ प्यारनि जे साम्हूं क़ुरान पाक जी हिकु प्यारी आयत सगोरी पढ़ी आहे। पर मदीने जे मीर आका मीर कुर्बन कसीर महबूब मुअज़्ज़म नूर मुजस्सम सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अव्हां पंहिंजे महफ़िलनि खे सलाह शरीफ सां सीगारींदा कयो ऐं असांजा मुर्शिद बुलबुल मदीना बार बार पढ़ाईंदा आहिनि। इन जे करे अव्हां जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त लज जो लगाम लाहे वॾे आवाज़ सां खुली पढ़ो मदीने जे साईं ते सलात सब जेका आहे सगोरी मवां जी आॾो पढ़ी उन जो तर्जुमो करे ऐं पंहिंजी जा वठां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि